24 कलाकनि खां जारी वसकारनि कराची जे इंफ्रास्ट्रक्चर खे धोड़े छॾियो। मलीर लियारी नदियूं उथली पवण सबबि मुख़्तलिफ़ इलाक़नि में शहरी बोर्ड थधो डैम ऐं लठ डैम उथलण बाद पाणी मोटरवे तां ओवरटॉप करण लॻो। सादी टाउन, शहबाज ॻोठ, गुलशन महरान ऐं ॿियूं आबादियूं पाणी हेठि अची वियूं। जमाली पुल वटां M9 मोटरवे पाणी हेठि अची वियो। ट्रैफ़िक रवानगी बहाल करण लाइ कॉन्क्रीट जी ठहियल भित टोड़ी वई। मलीर नदी में चाड़ सबबि जाम ॻोठ मलीर वटि शाराए भुट्टो जो हिकु हिसो लुड़ी वियो। कोरंगी कॉज़वे ट्रैफ़िक लाइ बंदि। मलीर ऐं लियारी नदियूं उथलण सबबि FB एरिया, शफ़ीक कॉलोनी, गुलशन इक़बाल, UC1, गोहराबाद, सोराब ॻोठ, लियारी ऐं ॿियनि इलाक़नि में पाणी घरनि में दाख़िल। रेस्क्यू ऑपरेशन दौरान 350 शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। मुतासिर इलाक़नि में फ़ौज तलब। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची में वसकारनि खां पोइ मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा। मुराद अली शाह सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून सां गॾु सादी टाउन, जिन्ना एवेन्यू ऐं ॿियनि इलाक़नि जो दौरो कयो। वॾे वज़ीर इलाक़े वासियुनि सां मुलाक़ात करे जल्द पाणी नेकाल करण जी ख़ातिरी कराई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त दरिया जो रस्तो रोकणु क़ुदरत सां मुक़ाबिलो करण बराबरि आहे। दरिया जे पेट में पकियूं सोसाइटियूं ठाहिण जी इजाज़त असां न ॾिनी हुई। कराची जी सूरत हाल बहितर थी रही आहे। खीरथर केनाल खां पाणी थधो डैम में अचण सबबि ओवरफ्लो थियो। मुतासिरीन लाइ परॾेही इमदाद वठण जी बि कोशिश कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पहिरियों भेरो मीरपुर भुट्टो में ॾहेसर हाउस आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी अमीर बख्श भुट्टो सां मुलाक़ात करे संदसि वालिद ऐं अॻोणे वॾे वज़ीर मुमताज़ भुट्टो जी लाॾाणे ते ताज़ियत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अमीर बख्श भुट्टो हिक ॿिए खे भाकुर पाए मिलिया। कराची में बरसातुनि सबबि तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान। मौसमियात खाते मूजिबि 24 कलाकनि दौरान सभ खां वधीक सुरजानी टाउन में 129 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। कोरंगी में 70 मिलीमीटर बरसात पई। बरसातुनि जो इहो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त डैम भरजण ऐं लाॻीती बरसातुनि सबबि लियारी ऐं मलीर नदियुनि में चाड़ थी आहे। समुंड अंदरि वॾियुनि लहरनि सबबि पाणी नेकाल करण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। शहरी हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया सां सहकार कनि। काछे में बरसातुनि सबबि नयूं वहियायूं। छिनी वटां टंडे रहीम ख़ान जो ज़मीनी राब्तो काटा। सावड़ो, भुलेल शाह समेत मुख़्तलिफ़ ॻोठ नई गाज जे पाणी जी ज़द में वाही पांदी भरिसां नई नली जो पाणी ॻोठ लाला ख़ान जमाली में दाख़िल। ॻोठाणनि पारां सरकार खां मदद जो मुतालबो। चनाब दरिया मां पंजनद वटां सिंधू दरिया में पाणी जा वधीक वहकरा शामिल थियण बाद गुड्डू बैराज वटि चाड़। पाणी वहकरा 5,02,000 ताईं वञी पहुता। सखर बैराज वटि 4,04,05 क्यूसिक ऐं कोटड़ी वटि 2,53,000 क्यूसिक पाणी रिकॉर्ड। कशमोर, कंदकोट, घोटकी ऐं ॿियनि ज़िलनि में कचे वारा इलाक़ा पाणी हेठि। शेंक ऐं के बंद जे कमज़ोर हिसनि ते मरम्मती कम जारी। पंजाब में बोड वारी सूरत हाल बरक़रार। मुज़फ़्फ़रगढ़ में सैदपुर वटि 8 ॼणा बोड वहकरनि में लुड़ी विया। 2 ॼणनि खे बचायो वियो। हिकु ॿारड़े जो लाश हथ। 5 ॼणनि जी ॻोल्हा जारी। लोधरा में हिफ़ाज़ती बंद टुटण सबबि मुरादपुर, हयातपुर ऐं पीपल वारा समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। बोड में फाथल 3 नींगरनि खे बचायो वियो। बोड सबबि बहावलपुर जा 98 ॻोठ पाणी हेठि अची विया। अस्सलाम वालेकुम, WTN न्यूज़ में भली कार। मां आहियां इशफाक अहमद। हेडलाइंस वारी ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कंदासीं। शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।